मामला ऐं उहे रातियूं मदद छा थो वञे त उहो पूरो फ़ाइदो आहे मुनाफ़ो मूं सिंधी में करे छॾियो आहे मूं ॾिठो त अंग्रेज़ी में कजे त केरु थो पढ़े अंग्रेजी भी छपाईंदासीं हा अंग्रेजी सिंधी ॿई छपाईंदासीं ख़ैर थो चुप करां साईं ॻाल्हाए ॻाल्हाए हाणे ॻाल्हि ॿी पंहिंजी वञी वञे न न न सही सही तव्हां ॻाल्हायो त मतिलबु त उहो फ़ाइल आहे जंहिंमें जे मसइलो आहे त भई कहिड़े न असां जमात सॼो डॉक्टर बलोच साहिब खे ख़बर कोन्हे हीअ त राति जो दरवाज़ो सुबुह जो कीअं खुलियो छो खुलियो असां जेको हुन किताब में लिखियो आहे न जी मूं लिखियो इन करे जो डॉक्टर बलोच साहिबु चयो त हीअ थियो पोइ हीअं खुलियो हूंदो हीअ मतिलबु हीअ ख़्यालु कंजक्चर ज़न जंहिंखे चइजे त ज़न हुयो त हीअं थियो हूंदो पर हाणे हुन जे कागज़नि मां पीर साईं हुनखे हुन बदमाश जेको हुयो SP उन चयो त आउं ईंदुसि तव्हां वटि सुबुह जो सवेरे ऐं पंहिंजो हुनजे जेका पुलिस बिहार जा छा चइबो आहे पुलिस खे सिंधेश प्यार पुलिस जेका पैसनि वारी पुलिस हाँ, चटी चटी पुलिस। पुलिस आहे चटी पुलिस आहे त चटी पुलिस मूं ते छा विधी अथव भेण भई चोरी पिया कनि माण्हू असां चयोसीं पाणी था संभालियूं पंहिंजा रखो था पुलिस चोरी बि थिए थी मूंखां पैसा चवनि था वठो पोइ या मूंखां पैसा वठो त संभालियो मुल्क खे नथा संभालियो त पोइ छॾियो था असां संभालियूं तोसां असीं ॻाल्हायूं त SP त चए तोसां हुन ॾींहुं मूंखे गिरफ़्तार करिणो आहे हा पीर साईं खे ख़बर पए त मूंखे गिरफ़्तार कंदा सुबुह जो ईंदा तंहिं करे ऑडर हुयो जेके चौकी ते हो ऑडर तव्हां दरवाज़ो खोलिजो जॾहिं ईंदो बदमाश बिल्कुलु चयईं आउं त चओ पंहिंजो मां हुन खोलियो पोइ ॼण पीर साईं खे गिरफ़्तार कंदो हुयो 3 तारीख़ छा चइबो आहे मार्च जे केस बहरहाल हुन में जेके कहिड़ा वाक़िया थिया छा थियो कीअं पियो हुनजो फलाणे माण्हू कमु कयो कीअं फलाणे माण्हू कमु कयो कहिड़नि कहिड़नि जो कहिड़ो रोल हुयो उहो सॼो फ़ाइल हुन में छा आहे हाणे इहे ॻाल्हियूं मतिलबु कंहिंखे बि ख़बर कोन्हे मख़फ़ी आहिनि उहे ॻाल्हियूं पर लिखियो आहे हीअं थियो ॻाल्हियूं आहिनि सभई कोई कहिड़नि खे इनाम ॾिना फलाणे खे 2 रुपया फलाणे खे 3 रुपया पीर साहिब खे ॿाहिरि जेल में हुनखे जेके इनाम मिलिया उहे एक्चुअली थींदो छा जो अंग्रेज़ जा न 5 रुपया मिलनि 2 रुपया मिलनि आनू मिले त उहो बि चवंदा इहो असांखे इनाम मिलियो अंग्रेज़ सरकार जो सही तव्हांखे भेण कहिड़ो इनाम ॾिनो 2 रुपया इनाम वो एजाज समझदा है हेॾी बादशाह खे मुसीबत में 2 रुपया मिलिया त 3 रुपया लक्ष्य लॻी पिया त हुनखे एतिरा रुपया एतिरा मतिलबु त देश में ॻाल्हियूं हैरान कंदड़ आहिनि हिकिड़े लिहाज़ खां भई माण्हू पंहिंजे नफ़्स पंहिंजो ज़मीर पंहिंजी ॻाल्हि सॼी विकिणे थो छाजे लाइ बचपन जे लाइ फिर जे लाइ बादशाह साहिब ख़ुदि हुई अंग्रेज़ ख़ुशि हुजे असां खां इहे ॻाल्हियूं आहिनि उन फ़ासिले में लिखण जो केस 1930 जो अलॻि आहे 1943 वारो अलॻि आहे पोइ केरु मुंझाईंदा आहिनि भई जिना पुला छा थियो छा न थियो छा न थियो जिना हू केस पूरो कयो अच्छा ना केस पूरो वीडियो आहे जिना आख़िर ताईं मतिलबु अपील थी पहिरीं केस आहे पोइ अपील आहे केस पूरो थी वियो अप्रैल खां शुरू थियो अगस्त जे 30 तारीख़ पहिरीं जेको मर्डर जो पहिरीं शुरू कयो मर्डर जो केस माई मरियम जी मर्डर उहो इब्राहिम जी मां उहो रद्द थियो ॼण पहिरीं केस जेको खयों छो हिन में ई पीर साहिब जो कमु ख़तमु आहे पोइ जिना साहिब उहो रद्द कराए करे छॾियो छो लाश हुननि हीअं करे उछलियो महिमान खाने में महिमान खाने ॿाहिरां खां हीअं करे उछलियो अथव अंदरि त पीर साहिब जा माण्हू जेके हुआ उन वठी विया हुनखे ॾेखारियो रत ॿाहिरि लॻो पियो आहे हिते कीअं माण्हू थो ऐं अकुल खां ॿाहिरि आहे ॻाल्हि जो भई ख़ुदा न ख़ासि क़तलु कयां ॿाहिरि ॿिए हंधि घर में हाणे लाश रखां करे कंदो पोइ माण्हू हिते हीअ कीअं थियो आहे मतिलबु जेके ॻाल्हियूं थियूं सिबतियूं विधाऊं हुन में
उहे सभई पूरियूं करे वियो केस पहिरियों जो पूरो उन खां पोइ वरी खयों केस पंहिंजो हुनजे हब्स बेजा जो छोकिरे जे इब्राहिम जे या वरी पंहिंजो हथियारनि जो हथियार हुआ पुराणा सभई कठ खाधल मतिलबु को फलाणे ॾिनो हो को बादशाह को फलाणे ॾिनो हो मीर साहिबु ॾिनो हो कंहिंजी मतिलबु उहे सही सलामत न हुआ त पोइ वरी एम्यूनेशन जेको हुयो सो पोइ हिननि सां लॻो थिए उहो पुराणो एम्यूनेशन हुयो गोली काटो सारी जगह ते कान हा हलंदो हिन में हुन में फ़र्क़ु जो उहो फ़र्क़ु हो पोइ उन जे लाइ मतिलबु हिकिड़ो बुरायूं जेको अंग्रेज़ बण सां हरामी हीउ सचो हो जिना जो मतिलबु वरी जहिड़ो बि हो माना मुस्लमान थो हिकिड़े नमूने जो शियो इस्माइली हो जेको बि मुस्लमान हो देसी माण्हू हो न उहो अंग्रेज़ जेको त घुरायाऊं पैसा ॾेई लाहौर में जा ख़ासि जेको आर्म्स ऐं एम्यूनेशन जो माहिर हुयो त चई मूंखे ख़बर न आहे केस जॾहिं कोर्ट में विढ़बो त डेफिनेटली ॻाल्हि चइबी सर्टनली तहक़ीक़ सां मतिलबु ईअं आहे जे चवंदो शक विझंदो त शक शक में हलंदो। हली तूं चवंदो ख़बर आहे हीअं आहे हूअं आहे अहिड़ो न कोई हथियार में थी सघंदा न थी सघंदा उन स्टेटमेंट जेका हथियारनि जे मुतलिक़ उहो हथियारनि जो केस आहे पंहिंजो हब्स बेजा इन ॿिनि केसनि में 6 केस हुआ 6 केस ठहिया ॿ केस इहे ॼणा उन मंझि एतिरा साल भई गॾे कॾहिं 10 साल पहिरीं ॼणो थियो हुन खां पोइ 8,000 हुन खे 8,000 हुन केस खे दंड थियो 2010 साल पोइ वरी जेका अपील थी हुन में जेको केस हो हथियारनि वारो हुन उहो थोरो घटि थियो हुन जी शक हिकिड़ी बदिलायूं पर हुन में पहिरियों बदिलियो जो 10 जे बदिरां 8 साल थिया पोइ वरी जेका हुन जॾहिं हुआ जेलनि में त हुते जेल में सुठे बिहेवियर जे करे रिमिशन हिकु पॉलिसी हा पाण सदा घट कंदा जेकॾहिं सुठो माण्हू हले थो फज़िल सां हले थो रिमिशन ॾींदा रिमिशन साईं खे 2 साल पोइ पाण बार बार लिखे थो मूंखे हेतिरी रिमिशन ॾी आहे या परदेस में वेठो आहे ख़त लिखे कंहिंखे या साईं राम शाह खे लिखे या मूसा खे लिखे पंहिंजे लिखे या जेको वसाण खे या फलाणे खे एतिरो वक़्तु मुंहिंजो कटिजी वियो आहे बाक़ी एतिरो रहियलो आहे बाक़ी एतिरो जेको आहे रिमिशन मिलंदी मूंखे फलाणे तारीख़ मूंखे रिहा कंदा हीअ कंदा हा हुते हुन ज़माने में इहो हुयो त सोचीनि पिया हिते जेको जी रे हुयो या जेनर हुयो या जेको या कमिश्नर हुयो हुन वक़्तु थॉमस हुयो त इन्हनि जो ख़्यालु हो त पीर साहिब जे लाइ हिकिड़ो त उते जेल में ई हुजे भलो आहे पर हिते न अचे सिंध में न अचे जेकॾहिं हुनखे रिहा कनि था पर रिहा न कनिसि पर जेकर रिहा कनिसि त उते कहिड़ा बंगाल में या कंहिं पासे सिंध में न अचे हुनजी फ़तवा किताब हुनजी हले पई त इहे ॻाल्हियूं मतिलबु त तमामु अहम ॻाल्हियूं आहिनि त जॾहिं हिते आया आहिनि मतिलबु रिहा करूं छो रिहा कयूं इहा ॻाल्हि तव्हांखे सम्झण जी आहे ऐं पंहिंजो छा चइबो आहे जमात सबूरी या के माण्हू बसि फलाणो बि दुश्मन फलाणो दुश्मन फलाणो दुश्मन फलाणो दुश्मन मां सभु सही न न बिल्कुलु सही थो चए इहा ॻाल्हि कोन्हे पहिरीं जेके फलाणा वॾा माण्हू उन्हनि 1930 में अपील कई आहे 1931 में अपील कई आहे हुन खां पोइ अपील कंदा रहिया पीर साहिबु आहे नौजवान आहे 24 साल हूंदो त इहो बि हेॾी ॻाल्हि आहे को एॾो वॾो केस कोन्हे जो हुनखे एतिरी सज़ा ॾिजे महिरबानी करे हिनखे मतिलबु सज़ा ख़तमु कजे हुनखे फलाणो बंदि हुजे टाइप हुजे छा चइबो आहे सज़ा जेका बी क्लास बी क्लास ॾिनो ए क्लास ॾियो वग़ैरह वग़ैरह इहे ॻाल्हियूं पोइ हीअ जेके बदमाश हुआ रद्द पिया कनि घणेई कोशिशि कई रद्द कई उते जेको हुयो शाहनवाज़ भुट्टो नाले में पाण ज़ुल्फ़कार छा थियो छो थियो उहो ॻाल्हि अलॻि आहे पर हीउ जेको आहे शाहनवाज़ भुट्टो उहो बॉम्बे में जेको गवर्नर हुयो उन असां बॉम्बे जो हिसो हुआसीं त उन गवर्नर जो सेक्रेटरी हुयो त उन गवर्नर खे बि साईं मुंहिंजो शाहनवाज़ भुट्टे ॿुधायो कि सुठो माण्हू आहे भलो माण्हू आहे अहिड़ी अजाई ॻाल्हि आहे केस खणी कयो अथऊं हीअ छा कयो अथऊं हुन जे ए ॾिनो जेल में त उहो थोरी हद सां शायदि बदिलिजी वियो या छा थियो जो वरी उहो बसि 2 महीना 3 महीना खनि उहो ए ॾिनऊं पोइ वरी पी ॾिनऊं उहो ईअं थियो वरी जॾहिं जी ए थॉमस जेकॾहिं हुजे हा सिंध जो गवर्नर थिया 1935 जे कानून मुताबिक़
सिंध खे आज़ादु कयूं अलॻि कयूं वरी बॉम्बे का बॉम्बे खां डिपार्टमेंट वञो अलॻि गवर्नर मोकिलियऊं पंहिंजो त जीअं थॉमस जेके आरामी हुजे हा त पीर साईं खे कोन वापसि आणींदा अब कौन दे रहा पर सर लैंसलर ग्राम जेको हुयो उनखे आंदाऊं उहो सुठो माण्हू हुओ स्कॉटिश हुयो ऐं पंहिंजो उन सां ख़ासि जेको शाह नवाज़ भुट्टो ऐं ॿिया माण्हू जेके हुनजा हुया पंहिंजो छा गुलाम सिंह गुलाम सिंह दाखिला इहे हुनजे कैबिनेट में हुआ या सेक्रेटरी हो जेको वाणी हो पर उहो को चाहे कोन कई बहरहाल पोइ हिननि मूंखे ॿुधायो पीर साहिब सां अहिड़ी कई आहे ॾिठो आहे पीर साहिबु लेक्चर जाम चयो त यू हैव नाइफ टाइम खंजर हयो आहे पीर साहिबु पुछनि में जीअं चयो बहरहाल इहो सिचुएशन हुयो जो जीअं थॉमस जेको लैंसलर ग्राम जेसि ताईं हुयो 1970 खां वठी 1941 जे मार्च ताईं हुयो तेसि ताईं पीर साईं जो वार विंगो करे कोन सघियो इहा ॻाल्हि सम्झनि वो इंसाफ पसंद होता है हा उहो माण्हू भलो हो हुन सां तस्वीर वरितो जेको आहे चांदीअ जो बेबी ख़ान गेबी खान हा हुन शिकार विकार इहो भलो माण्हू जो पर जेसि ताईं उहो हुयो मार्च 31 ताईं हुयो हुन खां पोइ ॼण हू आयो पंहिंजो यूडो आयो यूडो अचणु शर्त ॼण पंहिंजो नमूनो ठाहियो पर त बि गुलाम सिंह हिदायत लाइ जेको आहे हू केस ठाहे चवनि हिनखे कढो हिनखे हीअ करियो पीर साहिबु ॿाहिरि मोकिलियो इंटरमेंट जो जेको केस हुयो चइनी डिस्ट्रिक्ट तपारकर नवाशाह ऐं पंहिंजो सखर डिस्ट्रिक्ट ऐं ख़ैरपुर बीस जो उहो चइनी मिली गॾे पीर साहिब खे ॿाहिरि मुल्क मां मोकिलियो पीर साहिब मुल्क निकाली ॾियो इहो इंटरमेंट चइबो आहे हुनखे त उहो चइनी ज़िलनि गॾिजी उहो कमु कयो पर हिन ते न थिए मतिलबु ग्राम लैंसलर ग्राम केस ॿियो थिए पहिरियों उहो केस पियो 1940 जे जून में हुन खां पोइ वरी अक्टूबर में वरी पंहिंजो मार्च में हुन में मोकिलियऊं उतां रद्द थी विया आयो पोइ गुलाम सिंह हिदायत लाइ जेको हिते मिलंदो रहियो पीर साहिब जी तरफ़ां इहे सभु ॻाल्हियूं ॼण आहिनि ईअं कोन त तरफ़ दुश्मन आहे पीर साईं जा या छा अहिड़ी ॻाल्हि न आहे जेके पंहिंजा हिते जा आहिनि न साईं मसूरी बादशाह जा ख़त शाह नवाज़ ॾे बि आहिनि खोड़े ॾे बि आहिनि हा जेका उन्हनि ॾे ख़त आहिनि हा ऐं अलावे सूमरे ॾे बि आहिनि ॻाल्हि पूरी करण लाइ न न ठीकु आहे ऐं ॻाल्हि खे पूरी करणु बहरहाल मतिलबु इहो हासिलु मक़सदु ॻाल्हि हुयो त पंहिंजो सभु को दुश्मन कोन हो जमात वारनि जो ख़्यालु आहे न सभु असां विश्वास कोन हो हमदर्दी हुई न असां जमात जा जो मतिलबु ईअं कोन हुआसीं सांगड़ वारा जोड़े वारा पर सभु कंहिंजी हमदर्दी हुई हुनखे सभिनी खे ख़बर हुई त ज़ुल्म हिननि माण्हुनि सां अंग्रेज़ करे पियो अंग्रेज़ ॿिनि सां बि ज़ुल्म कयो पियो इहो कोन हो त असां मतिलबु भई अंग्रेज़ जा ख़ैर ख़्वाह हुआ छो जो सभिनी खे ख़बर हुई त भई असां बेइज़ती थो करे तंहिं करे इहा ॻाल्हि मतिलबु त हिकिड़ो ख़्यालु आहे त भई सभु असांजा दुश्मन हुआ बाक़ी असीं जेको हुआसीं चङा माण्हू ऐं ॿियो माण्हू को अंग्रेज़ घटि हुआ जिन खे फ़ाइदो थियो अंग्रेज़ मां कंहिंखे थियो पुलिस वारा आहिनि मामलदार आहिनि ऑफिसर आहिनि जज आहिनि इहे आहिनि उनखे नौकरियूं आहिनि सरकार जा ख़ैर ख़्वाह आहिनि ज़ाहिर हा पर उन्हनि में बि के माण्हू चङा हुआ उते उन्हनि खे रखियो न थिए उन ज़माने में इहा ॻाल्हि अचे हैदर बख़्श जुत्ती जो नालो वठंदा पंहिंजो हैदर बख़्श जुत्ती उन ज़माने में छॾे वियो भाॻियो हुकूमत पंहिंजो नौकिरी छॾे ॾिनई इस्तीफ़ा ॾिनई ॾिनई ऐं पंहिंजो ॿिया कहिड़ा हीअ पंहिंजो छा अला बख़्श जेको आहे ख़ैर पीर साहिब जे ख़िलाफ़ु वग़ैरह ॾिनी अला बख़्श सुमरो पर हुनखे अला बख़्श सुमरे पर हुनखे हुन अक्टूबर में पीर साईं खे मतिलबु त शहादत थींदी मार्च में ईंदड़ में पर हिन अक्टूबर हुन खां अॻे जेको साल आहे 1932 जे अक्टूबर में हुन इस्तीफ़ा ॾिनी आहे ऐं पंहिंजा एवार्ड्स वग़ैरह हुनजा जेके टाइटल्स वग़ैरह वापसि कया आहिनि अक्टूबर 1942 में मतिलबु त पोइ हुनखे वरी मारियो अथऊं मई में 1943 पीर साईं मार्च में जे शहीद कयूं ऐं हिनखे मई में पोइ हाणे ख़बर न आहे घोर बदतस पंहिंजा पाण जेको ख़बर न आहे कहिड़ो ॿियो मतिलबु त संदसि जो केस आहे सभु कंहिं ते हयूं पहिरीं हुन में भेण खे वरी हुनखे खोड़े कयो पहिरीं जलबाणी खे अॻियां कयूं जलबाणी जलबाणी खे अॻियां कयूं हुन खां पोइ खोड़े ते हयूं असांजो ॿियो केस
वरी खोड़े भॼई हथ आयो जॾहिं मोहबत बीहारण त वरी उन ते हयऊं वरी हिकिड़े ई केस में तव्हां भेण हज़ार माण्हुनि खे फांसी ॾींदो छा हिकिड़े ते हणंदो पोइ ॿिए ते हणंदो पोइ टे ते हणंदो तव्हांजो कबीर कसाई मोहब्बत भेण हुननि ते केस कयऊं हा पोइ वरी टियों केस थियो ॼण त मतिलबु त तव्हां जो कानून कीअं थो हले पहिरीं तव्हां जलपाणी खे फांसी ॾेई छॾी उन खां पोइ तव्हां बाक़ी छा चवंदा खोड़े खे त फांसी ॾिनी पर पोइ उहो बची वियो हलियो उहो GMC जे स्टेटमेंट जे करे बची वियो हुन चयो त बराबरि पाण में पॉलिटिकल डिफरेंसिस आहिनि पर थोरो सा शाल चूंडियूं त हुन लिखियो आहे पंहिंजे पिज़्ज़ा जो हुयो शाहनवाज़ उहो इंट्रस्टिंग माण्हू आहे अदे युग जी आज़माइश पाण काछो मचांसि नालो जेको गज़ट कढंदो नालो विसरी वियो आहे पीरकोट गज़ट काछो मचांसि नालो पीरकोट गज़ट हा पीर जो उन खां कमु उहो वीचारो भोरो मूं वांगुरु सफ़ा सो हिनखे मोकिलियां शाहनवाज़ खे त हुन खां ॻाल्हियूं पुछी आहे त भोर किथे आहिनि छा आहिनि कीअं आहिनि हुन खां वरी नमूने सां ॻाल्हियूं पुछी वरी सो मतिलबु इहे कमु थिया पिया हुन ज़माने में मूं जी तकलीफ़ ख़तमु आहे ईअं न भले ॻाल्हाए असीं तव्हांखे ॿुधणु आया आहियूं